अवांखे अपडेट कयूं। अहम ख़बर आहे मीरपुर माथिल में ॻोठाणनि जो PPMNA मोहम्मद बख्श महर ऐं संदसि मामनि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। ॻोठ इसाक महर वासिन चीफ सरदार ऐं संदसि मामनि मीर महर मथां भते जा इल्ज़ाम लगाए छॾिया आहिनि। अवांखे आगाही ॾियूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। ॻोठाणनि ज़बरदस्ती अगवा करे बंगले में क़ैद करे तशद्दुद जा पिणु इल्ज़ाम लगाया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं लतीफ़ वसीर खां। जी लतीफ़, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाही ॾिजो। जी बिल्कुल, मीरपुर माथिल जो है ॻोठाणो इसाक महर जे PPMNA सरदार मोहम्मद बख्श खान महर ऐं संदसि मामन मीर खान महर, गुलाम रसूल ऐं कमाल खान महर मथां इल्ज़ाम हुयो 4 दिसंबर ते कानपुर महर खां घोटकी वञी रहियो हुअसि त मूंखे ज़बरदस्ती अगवा करे क़ैद करे पिणु तशद्दुद कयो वियो। हुन इल्ज़ाम हेठि जेको मीर खान महर आहे उन इसाक महर जा समूरा इल्ज़ाम रद्द कंदे हुन चयो त 2010 खां वठी असांजी ज़मीन ते जेको मामिलो हलंदड़ आहे ऐं 27 एकड़ ज़मीन ते जे एहतजाज कयो आहे उन जो असांजी ज़मीन ते कब्ज़ो आहे ऐं उनखां पोइ उनजा जेके इल्ज़ाम आहिनि लॻियल बेबुनियाद आहिनि। उन वधीक इहो बि चयो त चीफ सरदार मोहम्मद बख्श खान महर समूरनि जो वॾो आहे, उन मामले सां को वास्तो न आहे ऐं हीअ 27 एकड़ ज़मीन ते कब्ज़ेदार आहे ऐं एहतजाज करण सां ज़मीन कोन छॾींदासीं। पर ॿिए पासे हीअ जेको एहतजाज कंदड़ आहे इसाक महर जेको मीरपुर माथिल हुयो, जेको मोहम्मद इसाक महर जो रहवासी आहे, हुननि एहतजाज कंदे इहे इल्ज़ाम लगाया आहिनि 4 दिसंबर ते असां कानपुर महर खां घोटकी वञी रहिया हुआसीं त असांखे जेको हिननि माण्हुनि अगवा करे ज़बरदस्ती क़ैद करे ऐं तशद्दुद पिणु कयो वियो। पर ॿिए पासे अहिड़ी शीशन कोर्ट घोटकी में पिणु जेका पर्चे में दाख़िल